वालेकुम याली मदद दोस्तों उम्मीद है तमाम खुश हैं खैरियत से हूंदव दोस्तों सां तव्हां ॾिसंदा रहो असां यूट्यूब चैनल अलियन खान अब्बासी दोस्तों रांझन चवंदो आहे पंहिंजे पीउ खे त तूं वस जे आसरे ते आहीं दोस्तों ऐं आसरो कई वेठो आहे त वस थींदी माना चई थो त मां 4,000 मूं 10,000 कमाईंदुसि ओ अबा कोन कमाईंदे हरू भरू बाबा माल माराईंदे इन करे मां चवां थो त इन 4,000 जो आसरो छॾ आहे ढकणीअ खे त ढकणी तूं भले पंहिंजे पुट जी शादी ही अॻ में कर जीअं त लॾण खां अॻ में तूं पंहिंजे पुट जो ॿार लाए छॾ हो तोखां न्याणी वठ जी इजाज़त ॾिनी आहे त पोइ तूं वञ न वञी पंहिंजे घर में सेरा चवरा आहे बाबा तोखे रोके केर थो मालिक बि ढकिया आहिनि पोइ ढकणी छो न ढके मुंहिंजेरी जिते खेरी हूंदी उते खेर हूंदो तोखे त खेरी जी ख़बर आहे न तव्हांखे सॾु आहे चवंदोसि त कावड़ आहे छा कावड़ जी पुछा कंदोसि त चवंदी आहे कावड़ कोन्हे का दोस्तों असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो घंटी ऑल प्रेस कयो का कावड़ आहे छा ना नको पोइ मूं छो सॼायो थी माई खेरी वरी चवंदो आहे हो तोखे त हो तूं ढकणी तुंहिंजी भेण मूं वटि वेठी आहे मूंखे चवे थी त हितां जे लॾे वेंदासीं त मोटण में बि खोड़ सारो टाइम लॻंदो ॾिसूं त दोस्तों अॻ में ढकणी पंहिंजे पुट पढ़ण जी कोशिशि कंदी दोस्तों ॾिसूं त अॻिते छा थो थिए ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों असांजे अगरि वीडियो तव्हांखे पसंदि अचे त वीडियो खे लाइक कमेंट शेयर ज़रूरु कंदा मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में ख़ुदा हाफ़िज़